अस्सलाम वालेकुम नाजरीन, पाकिस्तान बुलेटिन न्यूज़ में खुश आमदीद। ख़बर शामिल के पिया कराची मां रिपोर्टर स्टाफ रिपोर्टर जी केटी बंदर जे अवाम लाइ ख़ुश जी ख़बर। कम्युनिकेशन खाते जे अमलदार गाड़ू खान केटी बंदर रोड जो कम जनवरी के महीने में शुरू करण जो स्टेंडिंग कमेटी के लिखत में ॾेई छॾियो। क़ौमी असम्बली में कम्युनिकेशन खाते जे स्टेंडिंग कमेटी जे सब कमेटी जो इजलास चेयरमैन सैयद अयाज़ अली शाह शिराज़ी की सदारत में इस्लामाबाद में थी गुज़रियो, जंहिंमें कमेटी जे मेंबरनि खाते जे आला अमलदारनि शिरकत कई। इजलास में खाते जे ऑफिसरनि जे सुस्त रवैयनि ते ॻणती जो इज़हार कंदे चयो वियो त ऑफिसर जी अहिड़ी रवैयनि ते नेब के लेटर जारी करे गाड़ू खान केटी बंदर रोड जे कम में देर जा सबब पहुची मुलविस अमलदारनि खिलाफ़ कार्रवाई कई वञे, जंहिं ते खाते जे आला अमलदारनि केटी के लिखत में ॾिनो त असां 15 ॾींहं में समूरियूं घुर्जूं पूरियूं करे जनवरी में कमु शुरू कराईंदासीं। केटी जे मेंबरनि चयो त हाणे को बि बहानो न हलंदो, कोताही जी सूरत में समूरो केस नेब के उमाणे वेंदो। असां हर वारी इजलास करियूं था, अगर ऑफिस केटी के अहमियत न ॾींदासीं त पोइ असां बि कदम खणंदासीं। उन खां अलावा इजलास में सोंडा खां किंजर ताईं रोड जी मरम्मत जो कमु जल्द शुरू करण जो यकीन ॾियारियो वियो। उन खां अलावा रोड ते आला अमल जा मुसाफ़िर खाना जन में बाथरूम जी सहूलियत पिणु मौजूदु ठाहिराया वेंदा। रोड ते ओन्हाए वारे जगहनि ते दीवारूं ॾियारियूं वेंदियूं। रोड ते रोशनी वारियूं केट आइज़ बत्तियूं लॻाए रोशनी कई वेंदी, जंहिं हादसनि खां बची सघिजे। सोडा शहर लाइ एसफाल्ट जी मंज़ूरी ॾिनी वई। इजलास में कम जो मयार बहितर करण ते पिणु ज़ोर ॾिनो वियो, जॾहिं त सिजावल पोस्ट ऑफिस के ज़िले जो दर्जो ॾेई मरम्मत कराए ख़ूबसूरत कयो वेंदो। उन खां अलावा दड़ो शहर में पिणु पोस्ट ऑफिस क़ाइमु कई वेंदी, जंहिं लाइ सिंध सरकार के ज़मीन ॾियण लाइ लिखियो वेंदो। उन मौक़े ते सैयद अयाज़ अली शाह शिराज़ी अमलदारनि से ज़ोर भरियो त अमलदार पंहिंजो कमु ईमानदारी सां वक़्त सर कनि त जीअं अवाम जा मसइला जल्द हल थियनि। हिन कमेटी जे मेंबरनि जो पिणु थोरो मञो जूं अवामी मुश्किलातनि जे हल लाइ संदसि साथ ॾिनो।